दिलि में एला नाले हिकु हाथी पंहिंजे कननि खे लहराए गुलनि जे विच में घुमी रही हुई। क़रीबी झाड़ियुनि जी वजह में हिकु ज़हीन ख़रगोश रोज़ी रसियल पेरनि सां हिते हुते थियण लॻी। हिकु ॾींहुं एला घुमण लाइ निकिती त उन जी लत कंहिं पिंजरे जेको झंगल में शिकारी शिकार फासाइण लाइ रखंदा आहिनि जंहिंमें लॻी त उन महसूस कयो त उन में को फाथल हो। एला गौर सां ॾिठो त हिकु ख़रगोश जार में फाथल हुई। इहो ॾिसी एला फौरन उन ख़रगोश खे उन फाथल जार मां छॾायईं। इन ख़रगोश एला जी शुक्रगुज़ारी कई, चयो त उन जो नालो रोज़ी आहे। त एला बि पंहिंजो नालो ॿुधायो ऐं ॿिन्ही में पक्की दोस्ती थी वई। एला ऐं रोज़ी झंगल जी खोज कई ऐं एला पंहिंजी ताक़त सां रुकावटूं हटाईंदी रही ऐं रोज़ी पंहिंजी चुस्ती सां अॻिते वधी हलंदी रही। एला, ओ ॾिस आबशार। ॿिन्ही आबशार में तमामु घणो मज़ो कयो ऐं हिक ॿिए जे मथां पाणी उछलाईंदा ऐं खेॾंदा रहिया। राति थियण ते एला रोज़ी लाइ सुबुह जे नाश्ते जे लाइ कुझु मेवा पे गॾु करण लॻी। एला ऐं रोज़ी पाण में गॾिजी आराम कंदे हिक ॿिए खे चवण लॻियूं त पाण हिकु टीम आहियूं ऐं बेस्ट फ्रेंड्स आहियूं। सुबुह जो रोज़ी एला जी पुठ ते वेही झंगल जी तरफ़ रवाना थी वियूं। अचानक रोज़ी खे जानवरनि जे ॿारनि जी टोली खेॾंदी ॾिसण में आई। रोज़ी एला खे चयो, ओह, छा असां ॿई हिननि सां खेॾी सघूं था? एला चयो, छो न, असां बि मिली मज़ो कयूं। इन्हनि सभिनी मिली जानवरनि सां तमामु मज़ो कयो। वाओ! हिन ख़ुशगवार ॾींहं खां पोइ ॿई पंहिंजी पसंदीदा जाइ ते वेही सितारनि खे ॾिसी सुम्ही पिया ऐं ईअं एला ऐं रोज़ी जी दोस्ती क़ाइमु रही ऐं पूरे झंगल में ॿिन्ही जी दोस्ती जी मिसाल ॾिसण लॻा। त दोस्तो, कीअं लॻी अव्हांखे इहा कहाणी?